मीरपुर बठोरो में अवामी तहरीक पारां सिंध में धारिया नामंजूर, स्कूलन जी बंदिश ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ पब्लिक पार्क खां मेन बस स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। हुसैन आज़ाद, सागर मजीद परहाड़, अज़ीज़ मेमण, अयूब बायतार, मुर्तज़ा ज़ौर जी अॻवानी में सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध वसीलनि सां मालामाल हूंदे बि सिंध जा माण्हू ॿ वेला मानी खाइण लाइ बि मजबूर बणियल आहिनि। हुननि चयो त सिंध लाइ रोज़ बरोज़ नयूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। साम्राज हुक्मरान सिंध जे हिसे जो पाणी पंजाब खे ॾेई सिंध सुकाए रहिया आहिनि त ॿिए तरफ़ सिंध जा स्कूल 2 सालनि खां बंदि करे सिंधियुनि खां तालीम खसी पई वञे त होॾां लखे अफ़गानिस्तानियुनि खे बार्डर खोले सिंध में आबाद कयो पियो वञे। हुननि चयो त असां सिंध ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे क़बूल न कंदासीं। हुननि मुतालबो कयो त सिंध मां धारियनि खे नेकाली ॾेई स्कूल खोले सिंध ख़िलाफ़ सभिनी साज़िशुनि खे ख़तमु कयो वञे।